शहदादकोट में खीरथर केनाल ऐं सैफुल्ला मक्सी ब्रांच में ज़हरीलो पानी छोड़ करण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ अलामती बुख हड़ताल कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिब सिंध आबादगार बोर्ड ऐं ज्वाइंट एक्शन कमेटी पारां बलोचिस्तान जो गंदो पानी खीरथर केनाल सैफुल्ला मक्सी ब्रांच में छोड़ करे नेकाल कराइण वारे अमल, ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बीठल पाणी नेकाल न कराइण, मुतासिरनि लाइ आयल फंड में करप्शन ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ आबादगार अॻवान अब्दुल ख़ालिक खोसो, वहाब पंदराणी, शाहजहान मंगसी, उर्स सीलरो, जुल्फ़कार जमाली, ख़ालिद उमर खोसो, एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी, कजलो खान मुगैरी, हमल खुश्क, कादिर बख्श सीलरो, मुर्तज़ा लाशारी, सरफराज मस्तोई ऐं ॿियनि जे अॻवाणीअ में कोटो मोटो चौक ते अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आबपाशी खाते जे अमलदारनि खीरथर केनाल, सैफुल्ला मक्सी ब्रांच ऐं शहदादकोट ब्रांच में गंदो पाणी छोड़ कयो आहे, जंहिंखे फ़ौरन बंदि करे साफ़ दरियाई पाणी फ़राहम करे ॾिनो वञे त जीअं रबी जो फ़सुलु थी सघे।